तजे तीरा था निशाना। रात असां खां प्यारा विछड़िया, रात असां खां प्यारा विछड़िया, चांडियो किन खां चारिया विछड़िया। सावण कहिड़े कान ईंदो जो दिलि वारनि खां दिलि वारा विछड़िया। नमस्ते दोस्तो, कीअं आहियो? उमेद त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। जी हाँ दोस्तो, पंहिंजनि जूं पचारूं प्रोग्राम साण करे ऐं तव्हांजो मेज़बान दोस्त वफ़ा सुमरो लाहूती। जी हाँ दोस्तो, ॻोठ रोज़ नंगर पार्कर मां बहितरीनु लेखक भीमराव जान वाघेलो पंहिंजे ॾाॾा पूनमचंद वाघेला जी यादि ॾेई मोकिली आहे। जी हाँ दोस्तो, ॾाढो पूनमचंद वाघेलो असांजे घर जो हिकिड़ो वॾो फ़र्दु हो ऐं सच पुछो त संदसि अणमुदाए ते विछोड़े जीअं झोरे छॾियो आहे। जी हा, ॾाॾी अॼु बि पुछंदी आहे त वॾो बाबा किथे आहे, ऐं मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजी अमड़ या उनखां अलावा मुंहिंजा भाइर सौट हुकुमचंद, नील कुमार, करण कुमार, अजय कुमार, ॾाॾा साईं रोज़ जूं गलियूं अॼु बि तोखे सारनि थियूं त पेरूमल जो उहो कुशादो ख़ूबसूरत रोड जिते तूं डेली डॉक्टर हरचंद जी मानी खणी पहुचंदो हुए ऐं उहे तुंहिंजा पोटड़ा जेके आहिनि से तुंहिंजे इंतज़ार में हूंदा हुआ। पर सच पुछो त अॼु उहो पेरूमल जूं गलियूं तोड़े ॻोठ रोज़ जूं उहे गलियूं या उहे तुंहिंजा खेतर अॼु बि तोखे सारनि था। ॾाॾा साईं, तुंहिंजे विछोड़े में मुंहिंजो पूरो घरु, अमड़ियूं, भेनरूं सभु बेहाल आहिनि, पर भॻवान जे लिखे खे केरु थो रोके सघे। अॼु बि बाबा लक्ष्मण चवंदो आहे त ॾाढो तुंहिंजो मोहन आहे, छो त हूअ अमर आहे ऐं अमर रहंदो। दोस्तो, हीउ सफ़रु आख़िरी सफ़रु जंहिंजो वीडियो तव्हां ताईं आउं पहुचाए रहियो आहियां, ऐं हिन वीडियो जे लाइ मूंखां स्पेशल तावन कयो मुंहिंजे प्यारे भाउ वफ़ा सुमरो लाहूती। बसि ॾाॾा साईं, तूं विछड़ियो ज़रूरु आहीं पर विछड़ियो न आहीं। मुंहिंजी दुआ आहे त ॾाॾा साईं क्या से खुशिए जा खजाना, हर जमाना हर जमाना। अज सुनो की झलक नारो, नाहे नूरी जो नूरी नजारो। अज सुनो की झलक नारो, प्यार जा खत्म थी अफसाना, हर जमाना हर जमाना।